जे विंदे तू मारियो विंदे इन धरती ता तू वारियो विंदे ए दोदा तुंहिंजो साथ विंदो पर माण्हुनि मां वेसा न विंदो। इन स्टेज ते वेठल पीएस छाट जे बहादुर बाकिरदार नौजवान क़यादत सही अहमद सईद जान सरहंदी ऐं पोज़ीशन ऐं हिन पिंडा में वेठल कडे मोहम्मद खान जा बावारिस बेवस बणियल अवाम अस्सलाम वालेकुम जीएस। सभु खां पहिरीं आउं इहो ॿुधाईंदो आहियां त 15 सालनि खां वठी असांखे न तइलीम मिली सघी आहे, न असांखे हेल्थ मिली सघी आहे, न असांखे रोज़गार नौजवान खे मिली सघियो आहे, न असांखे को रिलीफ मिली सघियो आहे, न असांखे का सोलर रोड मिलिया आहिनि, न असांखे पाणी जी सहूलियत मिली आहे, न ई असांखे फैक्ट्रियूं जेके बंदि कराए ॾियूं अथनि, जेके असांजा माण्हू बुख ऐं बदहाली जो शिकार आहिनि, असांजा माण्हू बुखूं काटनि ते मजबूर आहिनि, असांजा माण्हू हिकु हिकु वेले लाइ परेशान आहिनि। में असां क़ौम परस्तनि तव्हांखे वाज़े करे इहे टेंट इहे राशन जले ॾेखारिया हुआ त ही तव्हांजा चोर आहिनि। उहे टेंट राशन हिन ग़रीब मिसकिन माण्हुनि खे ॾियण जे बजाए पंहिंजे उताकनि ते रखियल हुआ, पंहिंजे दुकाननि ते विकियो पिए त असां उहे पकड़े तव्हांखे ज़ाहिर करे मां वञा। उन खां पोइ हिन वक़्तु चंडा मोहम्मद खान जी जेकी सूरत हाल आहे, हिन वक़्तु तव्हां हलिया वञो ज़मज़म हाल वटि तव्हांखे रोड टुटल मिलंदो, तव्हां हलिया वञो सुमरा पाड़ो रोड तव्हांखे टुटल मिलंदो, तव्हां हींअर ॻोठनि मां आया हूंदा तव्हांखे रोड टुटल फुटल मिलियो हूंदो। शाहतरीन में 7 जी तादाद में माण्हू जेके इन एक्सीडेंट में वफ़ात करे विया आहिनि, पर अञा ताईं वॾो रोड कोन ठहियो आहे। उनजो रीज़न असां पाण आहियूं, छो असां हिननि माण्हुनि खे वोट ॾेई इख़्तियार में रहनि। असां जेसीं पाण चेंज कोन कंदासीं जेसि ताईं रब असांजी तकदीर तब्दील कोन कंदो। हाणे वक़्तु अची वियो आहे त साईं अहमद सईद जान सरहंदी जो हथ मज़बूत करे उनखे कामयाब करियूं। तव्हां ॾिठो हूंदो हिकिड़े पासे भोतार, हिकिड़े पासे जागीरदार, हिकिड़े पासे पैसे वारा, हिकिड़े पासे ज़ालिम, हिकिड़े पासे ही मिस्किन पीर साहब जैसा गॾु ही मज़लूम अवाम गॾु बीठल आहे। इहो ई तव्हीं वचन करियो, इहो ई वाइदो करियो त 8 फेबरवरी ते पंहिंजे बचनि सां गॾु पंहिंजे ॿारनि सां गॾु वोट ॾेई साईं अहमद सईद खे कामयाब करियो। जीअं असांजे हिते टाउन कमेटियूं आहिनि, या असांजी दिल्ली अस्पताल आहे, या डीसी ऑफिस आहे, या पब्लिक हेल्थ आहे, या म्युनिसिपल इदारो आहे, उनमें जेके असांजे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जा माण्हू लॻल आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कढी चंडे मोहम्मद खान जे नौजवाननि खे ॾुठियूं ॾियारायूं वञनि। ऐं सिविल अस्पताल DH2 जेके अञा ताईं तरक़ी हॉस्पिटल आहे, अञा ज़िले जो दर्जो इनखे कोन मिलियल आहे, एक्सरे बि मौजूदु कोन्हे। तव्हांखे नटवर जहिड़ो थिए थो तव्हांखे हैदराबाद रेफर कयो थो वञे। जेकॾहिं साईं जीअं साईं पीर अहमद सईद जे अक्सर आहे सां खटे आयो त सम्झां थो साईं हिनखे ज़िले जो दर्जो ॾियाराईंदो ऐं साईं हिनखे एक्सरे वाराईंदो। असांखे हैदराबाद वञण जी ज़रूरत कोन पवंदी। बेनज़ीर जे नाले हिकदमि सफ़र नाले जेके इहे असांजी औरतुनि सां तज़लील था कनि, जेकॾहिं हिननि खे असांजी औरतुनि खे ग़रीब माण्हुनि खे जेकॾहिं हक़ ॾियणो हो त हीअ असांजी औरतुनि खे फैक्ट्री खोले ॾिना। इन 3 महीननि में 10,000 9,000 जेके मिलनि था, असांजी लेडीज़ खे उहो हर महीने 40,000 जा पघार मिलिया। त इहे सभु जेके इशू आहिनि उहो साईं अहमद सईद सुठे तरीक़े सां रखी सघे थो। छो त मूंखे यादि आहे त असां सां बिरादरी जा को मसइलो हो, सॼो ٹنڈو हिकिड़े पासो हो, पर साईं अहमद सईद असां सां गॾु बि कि ही मुंजान ही जिसकानी मुंजान हिन केरु वारो नालो अचे। ही नौजवान असां जिन खे रोज़गार लॻे थो उन्हनि खे साईं अहमद सईद ड्यूटी ते बहाल कराइणो। उन टाइम इलेक्शन जी ॻाल्हि कोन्हे, सुमरा पाणी में मुसलसल पाणी कोन पियो निकितो, उनखे बि साईं जेको आहे पंहिंजी कोर्ट में केस दाख़िल करे पाणी बि कढायो। तव्हां अॼु वाइदो करियो त तव्हां 8 फेबरवरी ते सचाई सां पंहिंजो मुस्तक़बिल पाण संवारींदा। ही मुस्तक़बिल हाणे तव्हांजो आहे, साईं जो न आहे। साईं पंहिंजो फर्ज़ निभाए ॾियो। साईं फार्म भराए ॿुधाए छॾियो आऊं तव्हांजो आहियां। हाणे तव्हां साईं नथी ॾेखारे 8 फेबरवरी ते वोट ॾेई साईं खे कामयाब कंदा। इहो वाइदो करियो। खपे त छपो, खपे त छपो, आवाज़ अचणु खपे। ख़बर पए टिंडो खान वारनि खे त हिते हाणे सुठा बाशोर माण्हू वेठल आहिनि। खपे त छपो, खपे त छपो।
बिल्कुल ठप्पे ते ठप्पो